पावर खे, ठीकु आहे। हाणे पावर चऊं था, मिसाल था वठूं 2 पावर 3, हाणे हे एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखियलु आहे। ॾिसो असां हीअं न 2000, असां हिनखे जेके चयलु हुजे एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखो त असां छा कंदासीं, 2 × 10 रेज़्ड पावर 3, ठीकु आहे। हाणे ॾिसो 10 रेज़्ड पावर 3 जो मतिलबु आहे 1000। कीअं ख़बर पई, ॾिसो पावर कीअं छॾाईंदा आहियूं, 10 जे मथां जेकॾहिं पावर 3 हुजे हा त असां छा कयूं आहे, 10 खे 10 सां 3 दफ़ा ज़रब कयूं आहे त असांजो 10 दरमिया 10 100 थी वञे, 100 दरमिया 10 घणो थी वञे, 1000 थी वञे। सो 10 रेज़्ड पावर 3 इज़ इक्वल टू 10 रेज़्ड पावर, रेज़्ड जो मतिलबु हूंदो आहे मथे खणी वञणु, 10 जे मथां पावर 3। हाणे यानी कि इन जो मतिलबु आहे हे सॼो 1000 जे बराबरि आहे। 1000 जॾहिं ॿिनि सां ज़रब थींदो 2000 थी वेंदो। रूल छा हूंदो आहे त हिकिड़ो अंग बचाईंदा हो तव्हां, बाक़ियुनि खे तव्हां छा में, पावर में कन्वर्ट कंदा हो, ठीकु आहे। इहो रूल हूंदो आहे। हाणे इनखे चइबो आहे एक्सपोनेंशियल फॉर्म। हे हुयो ऑर्डिनरी फॉर्म, हे हुनजी छा आहे, एक्सपोनेंशियल फॉर्म आहे, यानी कि पावर वारी सूरत में हुनखे खणी अचणु, ठीकु थी वियो। अच्छा, पावर छॾाइण जो तरीक़ो छा हूंदो आहे, असां ऑलरेडी पढ़ी आहियूं त ॿिनि जे मथां पावर 3 आहे त हिन जो मतिलबु आहे ॿिनि खे 3 सां ज़रब न कंदासीं, बल्कि ॿिनि खे 2 सां 3 दफ़ा ज़रब कंदासीं। वरी असां डबल पावर छॾाइणु सिखी आयासीं त 2 जे मथां जेकॾहिं हीअं हुजे, 2 जे मथां पावर 2 वरी मथां होल पावर 3, त इन जो मतिलबु इहो थींदो जेके मथियां पावर आहिनि इहे ॿई पाण में ज़रब थी वेंदा, यानी कि 2 जे मथां पावर 2 ऐं 3 हुयो न, 2 दरमिया 3 ॿ ट्रिक 6 थी वेंदो, 2 पावर 6 थी वेंदो। हाणे इहो आहे डबल पावर छॾाइण जो उसूल, ठीकु आहे। हाणे कुझु ॿिया इन जा लॉज़ आहिनि या रूल्स आहिनि, ऐं जेको मां बुक लिखां थो पियो इनशाला तव्हांखे उन में बि मिली वेंदा। हाणे पाण उनखे 1 बाय 1 सिखूं था पिया। पहिरियों नंबर रूल नंबर 1। हाणे रूल नंबर 1 छा आहे, उनजो फार्मूलो इहो आहे, a पावर m, डॉट जो मतिलबु हूंदो आहे मल्टीप्लिकेशन, a पावर n इज इक्वल टू a इंटू m प्लस n। हाणे इहो m प्लस n ॾिसी करे परेशान न थी वञे, छो जो तव्हां ख़बर आहे मां अहिड़े तरीक़े सां न पढ़ाईंदो आहियां फार्मूला, मां तव्हांखे सम्झाईंदो आहियां बिल्कुलु आसान ऐं हलवो करे। हाणे हे फार्मूलो जेकॾहिं हूंदो त तव्हांजो थी सघे थो ॾिसी करे मथो चकराइजी वेंदो। हाणे इन जो मसइलो छा आहे, या जेको आहे सो इन जो फार्मूले जो मतिलबु छा आहे, इन जो मतिलबु इहो आहे, हे आहे बेस। तव्हां अलजबरा में ऑलरेडी पढ़ी आया आहियो त तव्हां हिते ॾिसी सघो था पिया ॿिन्हिनि जो बेस सेम आहे। चए थो जॾहिं बि 2 शयूं पाण में ज़रबत थियनि ऐं उनजो बेस साॻियो हुजे, ठीकु आहे। जी मिसाल था वठूं 2 × 2, ठीकु आहे। हाणे हिन जे मथां पावर 3 आहे, हिन जे मथां पावर 4 आहे। हाणे हे इहो ई चए थो, ए ॾिसो हिते तव्हां सम्झी सघो था न, अलजबरा पढ़ी आयो त ए छा आहे, बेस आहे। हिते ॾिसो बेस सेम आहे, ठीकु आहे। चए थो बेस इन्हनि जो सेम हुजे। हाणे हिते वरी अंग जेके मथियां आहिनि या पावर चेंज कया अथनि, जेकॾहिं ॿिन्हिनि जे मथां एम हुजे हा त चऊं पावर बि सेम आहे, पर हिकिड़े जे मथां पावर एम आहे, हिकिड़े जे मथां एन आहे, त इन जो मतिलबु आहे पावर चेंज आहे। हाणे हिन में स्टेटमेंट जेकॾहिं ठाहियूं त छा थींदो, बेस सेम, ठीकु आहे, ऐं पावर चेंज या डिफरेंट, ईअं ई आहे न। ॾिसो बेस ॿिन्ही जो सेम आहे, पावर छा आहे, डिफरेंट आहे। चए थो जॾहिं बि अहिड़ी कंडीशन हुजे त तव्हां हिकु दफ़ो बेस लिखंदव, 2 दफ़ा आयल आहे न बेस, तव्हां हिकु दफ़ो लिखंदव, पावर उन्हनि जो जोड़ करे छॾंदव। अलजबरा में जीअं असां पढ़ी आया आहियूं, ॾिसो m प्लस n लिखियलु आहे, त इन जो छा थी वेंदो, 3 + 4 घणो थी वेंदो, 2 जे मथां पावर 7 थी वेंदो। तव्हां उअं ई इन्हनि खे अलॻि अलॻि सॉल्व करे आख़िर में छॾाईंदो त तव्हांजो साॻियो ई जवाबु ईंदो, ठीकु आहे। यानी कि बेस जॾहिं सेम हुजे, पावर डिफरेंट हुजे, त तव्हां छा कंदो, हिकिड़ो दफ़ो लिखी मथां पावर जोड़ करे लिखी छॾंदो, ऐं विच में ज़रूरी आहे त ज़रब हुजे। जीअं असां अलजबरा में करी आयासीं अहमद ऐं अली जो बैंकुनि जो मिसाल मां तव्हांखे ॾेई आयुमि, त मिसाल ए जो पावर 3, ठीकु आहे, ऐं वरी ए जो पावर 5, विच में ज़रब हुजे, त पाण अलजबरा में छा सिखी आया, त चयो हे अली जो अकाउंट आहे कराची वारो जंहिंमें 3 लख पिया आहिनि, हे बि अली जो अकाउंट आहे हैदराबाद वारो जंहिंमें 5 लख पिया आहिनि। त सो असां अली जेकॾहिं घोटकी में अकाउंट खोलाईंदो त असां 3 लख हे ऐं 5 लख हे 8 लख लिखी छॾंदासीं। हे बि उते साॻियो ई रूल आहे, त जेकॾहिं बेस सेम हूंदो पर पावर उनजो चेंज हुजे, त असां हिकु दफ़ो ॿई गॾु करे हिकिड़े दफ़े में लिखी छॾंदासीं, सिंपल इज़ दैट। हाणे इहो साॻियो ई अलजबरा में बि अप्लाई थींदो, साॻियो अणपूरनि में बि अप्लाई थींदो। हे हुई अर्थमेटिक नंबर हुया, हे छा आहे, अलजबरा आहे। हाणे अणपूरनि में असां ॾिसूं था पिया कीअं थींदो, ॾिसो 2/7, ठीकु आहे, हे ज़रबिया वरी 2/7। हाणे ॿिन्हिनि में ॾिसो त बेस सेम आहे, 2/7 जेको आहे सो इहो सॼो अणपूर आहे, हे बि अणपूर सेम आहे। हिन जे मथां पावर मिसाल था वठूं 5 आहे, हिन जे मथां पावर जेको आहे 4 आहे। हाणे छो जो करे असां पढ़ी आयासीं त जेकॾहिं बेस सेम हुजे ऐं पावर ॿियो हुजे, त असां हिकु दफ़ो ई 2/7 लिखी करे ऐं उनजे मथां पावर हे ॿई जोड़ करे लिखी छॾंदासीं, 5 ऐं 4 9, हे पावर 9 अची वियो, हे असांजो हिसाबु हल थी वियो, ठीकु आहे। इहो हुयो रूल नंबर 1। वेन बेस इज़ सेम बट पावर इज़ डिफरेंट, त पाण छा कंदासीं, जेको ॿई पावर आहिनि उहे एड करे हिकिड़ो दफ़ो मथां रखी छॾंदासीं, जेको असां पढ़ी आहियूं ऑलरेडी। हाणे वरी रूल नंबर 2 में हिन जो उबतड़ थी वेंदो, ॾिसो हिन में बेस सेम हुयो न, हाणे रूल नंबर 2 में वरी बेस डिफरेंट हूंदो, हिते ए आहे त हिते बी हूंदो, हिते सी आहे त हिते डी हूंदो, हिते एक्स आहे त हिते वाई हूंदो, पावर ॿिन्हिनि जो सेम हूंदो। हाणे रूल नंबर 2 सिखूं था।
अच्छा, रूल नंबर 2 में छा थो चए, पहिरियों फार्मूलो लिखंदासीं, फार्मूलो थी सघे तव्हांखे जीअं मां चयुमि त हाणे रूल नंबर 2 में वरी बेस चेंज थी वेंदो। अॻ में बेस ॿिन्हिनि में छा हुयो, ए, हाणे हिकिड़े में बेस आहे ए, हिकिड़े में बी, ठीकु आहे। पर पावर इन्हनि जो छा आहे, पावर सेम आहे, हिन जो पावर 2 हिन जो पावर 2 आहे, पर शर्त इहा त विच में ज़रब हुजे, ठीकु आहे। चए थो जॾहिं ईअं हुजे, यानी कि बेस जेको आहे ॿियो हुजे ऐं पावर जेको आहे ॿिन्हिनि जो सेम हुजे, त पोइ तव्हां छा कंदो, हिकु दफ़ो ई ॿिन्हिनि खे पाण में ज़रब करे ऐं हिकु दफ़ो मथां पावर ॾेई छॾींदो, ठीकु आहे। हाणे स्टेटमेंट छा थी वेंदी, ऐं जेके बेस आहे उहो छा आहे, हाणे बेस डिफरेंट थी वेंदो, ठीकु आहे। बेस छा थी वेंदो, डिफरेंट, ऐं जेको पावर आहे उहो असांजो छा थी वेंदो, सेम थी वेंदो, पावर इज़ इक्वल टू सेम। हाणे हे अलजिब्रा में हुयो, ॾिसो बेस डिफरेंट आहे, हिते ए आहे हिते बी आहे, पावर ॿिन्ही जो छा आहे, बिल्कुलु सेम आहे। हाणे अचो नंबरनि में, अर्थमेटिक में खणी अचूं त ॾिसो हिते 2 आहे त हिते बेस छा हूंदो, 3 हूंदो, डिफरेंट हूंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। पर पावर ॿिन्हिनि जो ज़रूरी आहे रूल नंबर 2 जे लाइ, त पावर छा हुजे, सेम हुजे। त अहिड़ी कंडीशन में छा थो चए त हिननि ॿिन्हिनि खे पाण में ज़रब में रखी करे, यानी कि जेको आहे सो 2 × 3 इनखे होल पावर 2 ॾेई छॾंदो, ठीकु आहे। तव्हां उहे बि छॾाईंदो, एंड में तव्हांजो रिज़ल्ट इहो सेम ईंदो। चए थो हिननि ॿिन्हिनि खे पाण में ज़रब में रखंदो ऐं मथां जेको पावर आहे बजाए हिन जो हिन जे मथां अलॻि ॾियो, हिन जे मथां अलॻि ॾियो, हिकिड़ो दफ़ो ई पावर ॾेई छॾींदो, सिंपल इज़ दैट, ठीकु आहे। इन साॻे खे ई वरी में, यानी कि अलजिब्रा सभिनी में मां तव्हांखे पोएं में बि ईअं सेखारियमि, हिकिड़ो दफ़ो अलजिब्रा में, हिकिड़ो दफ़ो अर्थमेटिक में, अर्थमेटिक माना जंहिंजे अंदरि नंबर हुजनि। हाणे वरी पाण फ्रैक्शन में, यानी कि अणपूर में सिखंदासीं, त फ्रैक्शन जेकॾहिं हुजे, हाणे ॾिसो बेस चेंज हूंदो, चयल आहे न बेस डिफरेंट हुजे, ॾिसो जेकॾहिं हूंदो 2/3 ऐं ॿियो वरी छा हूंदो, मिसाल था वठूं 5/7, ॾिसो बेस चेंज आहे या डिफरेंट आहे या सेम आहे, हिते 2/3 आहे, हिते 5/7 आहे, पर पावर ॿिन्हिनि जो छा आहे, पावर ॿिन्हिनि जो सेम आहे। त चए थो अहिड़ी कंडीशन में असां छा कंदासीं, 2/3 ज़रबिया 5/7 हिकु दफ़े में ई पावर ॾेई छॾींदासीं, अलॻि अलॻि ॾियण जी ज़रूरत न आहे। इहो रूल नंबर 2 हुयो। बेस चेंज हूंदो, पावर पर सेम हूंदो, त असां पावर हिकु दफ़ो ॾींदासीं, ख़फ़ो न कंदासीं, हिननि ॿिन्हिनि खे हिकु दफ़ो रखी। ईअं जेकॾहिं 5 हुजनि, बजाए हिन जो असां 5 जेको आहे सो अलॻि अलॻि पावर ॾियूं, भली 5 बि अणपूर हूंदा न, हे 2 अणपूर आहिनि, 5 हुजनि, असां हुननि खे हिकु दफ़ो लिखी करे ऐं मथां हिकु दफ़ो ई होल पावर ॾींदासीं। होल पावर जो मतिलबु तव्हां ऑलरेडी पढ़ी आया हो, होल जो मतिलबु हूंदो आहे सॼे जे मथां। हाणे हे पावर हिन जे मथां बि आहे, हिन जे मथां बि आहे, ठीकु आहे। हाणे इहो आहे रूल। अच्छा, वरी इन खां पोइ टियों रूल नंबर 3 छा हूंदो आहे। अच्छा, रूल नंबर 2 जा हिकु एग्ज़ाम्पल असां हल कयूं था। हाणे हिनखे पाण छॾाए बि सघूं था पिया, मिसाल वठूं था पिया। हिकिड़ो पहिरियों अर्थमेटिक में या आम नंबरनि में ॾिसूं था पिया, 2/5 मल्टीप्लाइड बाय 4/5। हाणे त रूल नंबर 1 अप्लाई थींदो या 2, असां पहिरियों ॾिसंदासीं बेस साॻियो आहे, चऊं था न बेस साॻियो न आहे, त पोइ रूल 2 अप्लाई थींदो। असां सिंपली छा कंदासीं, हिननि खे पाण में ज़रब कंदासीं, बेस चयल हो न, त ॿिन्हिनि खे पाण में ज़रब कयो, हीअं करे मथां लिखो या छॾाए करे लिखो, 4 × 2 = 8, 8 जे मथां पावर 5 ॾियो, सिंपल हल थी वियो। ॾिसो ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो, 5/3 ज़रबिया 8/3, ठीकु आहे। हाणे ॾिसो बेस ॿियो आहे, पर पावर ॿिन्हिनि जो सेम आहे। असां सिंपली हिननि ॿिन्हिनि खे पाण में मल्टीप्लाई कंदासीं, 5 × 8 = 40 मथां पावर 3 ॾींदासीं। 2 अंग आहिनि त एतिरा तव्हां ॾिंगी ॾेई करे पोइ मथां 3 रखी छॾियो, ठीकु आहे। साॻियो केस अणपूरनि में बि थींदो। हाणे अणपूर मिसाल था वठूं, 3/7, हिकिड़ो अणपूर आहे, पावर घणो अथसि 3, ठीकु आहे। ऐं ॿियो अणपूर आहे असांजो 4/5, पावर घणो अथसि 3। हाणे असां ॾिसंदासीं त बेस ॿिन्हिनि जो साॻियो डिफरेंट आहे। हिते ॾिसो बेस या बुनियादु ॿियो आहे, हिते बुनियादु ॿियो आहे, पर पावर ॿिन्हिनि जो सेम आहे। त असां सिंपली हिननि खे पाण में मल्टीप्लाई कंदासीं। अणपूरनि जी ज़रब जो उसूल तव्हां ऑलरेडी पढ़ी आया हो, त छा थी वेंदो, 4 × 12, हेठों थींदो 5×7 = 35। हाणे हिकु दफ़ो ई हिन जे मथां पावर 3 ॾेई छॾींदासीं, हितां जो आंसर आहे। जीअं हिते हुयो त हिते बि तव्हां ज़रब करे 5 ॾूं, यानी कि हिन जो जेकॾहिं असां ॾिसूं एग्ज़ैक्ट आंसर, त हे घणो थी वेंदो, 5 ॾूं 10 ऐं 7 × 21, 21 भाङे मथां पावर घणो ॾींदो, 4, हितां जो आंसर आहे, ठीकु आहे। इन टाइप जा क्वेश्चन तव्हां अची सघनि था पिया। 2 रूल पढ़ी आहियूं। रूल नंबर 3 जेको आहे उहो असां ऑलरेडी पहिरियों पढ़ी आया आहियूं, जेको डबल पावर वारो आहे। माना चए थो त जेकॾहिं ए जे मथां पावर हुजे असांजो A/B ऐं होल पावर C, ठीकु आहे। हाणे इन जो मतिलबु आहे हे त थी वियो बेस, ऐं ॾिसो पावर इन जे मथां हिकिड़ो ॿियो आहे, वरी हे ॿियो आहे, जेकॾहिं ॿई B हुजनि, चऊं सेम पावर। हाणे इन जो एग्ज़ाम्पल छा थींदो, चए थो जेकॾहिं ईअं हुजे त A जे मथां पावर B × C करे छॾींदासीं। हे रूल आहे। रूल हिकु दफ़ो पढ़ी छॾंदा आहियूं, पोइ उनखे असां अॻिते यूटिलाइज़ कंदा आहियूं या इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे बेस जे मथां असां पावर ॾेई ॾिसूं था, मिसाल 2 जे मथां पावर 3 ऐं वरी उनजे मथां होल पावर घणो थी वेंदो, 4। त छा थो चए, बेस साॻियो रखो, यानी कि हिते 2 साॻियो रखंदासीं। पावर जेको हुयो, ॾिसो B ऐं C हुयो न पावर, यानी कि मथियां ॿई पावर पाण में ज़रब कंदो, 3 × 4। इनखे फर्दर सॉल्व कंदो, 2 जे मथां पावर घणो थी वेंदो, 4 × 12। इहो असांजो छा आहे, रूल नंबर 3, ठीकु आहे।
इहो साॻियो ई जेको आहे सो अणपूर में बि अप्लाई थी सघे थो पियो। हे छा में हुयो? अलजिब्रा में। हे छा में हुयो? अर्थमेटिक में। इहो साॻियो ई अणपूर में। अणपूर जे मथां हाणे डबल पावर ॾेई करे ॾिसंदासीं। मिसाल था वठूं 2/5। हाणे इन जे मथां पहिरियों पावर घणो आहे? 2। वरी ज़ाहिरी ॻाल्हि आहे ही नंढी डिंगी आहे न, ॿियो पावर ॾियणो हूंदो त हीअं विची डिंगी ॾींदासीं। हाणे हिन जे मथां पावर घणो आहे? 4 आहे। ठीकु आहे। सो हाणे चए थो त हे जेको बेस आहे इहो साॻियो ई रखंदव, बराबरि छा थींदो? 2/5। हाणे ॿ दफ़ा पावर रखण जे बजाए हे ॿई पाण में ज़रब कंदव, यानी कि इहो तव्हां हीअं थी वेंदो 2 ज़रब 4। अञा फर्दर हिनखे सॉल्व कंदव त 2/5। हाणे हिन जो जेको मथियों हे ज़रब हुई या पावर हुयो पाण में ज़रब करे 5 × 8 थी वेंदो। ॾिसो हिन खां हे सिंपलर आहे। हाणे जेकॾहिं अॻिते अञा फर्दर सॉल्व करणु चाहियो त इन में वरी नेक्स्ट रूल अप्लाई थींदो आहे। जेकॾहिं अणपूर जे मथां पावर हुजे त उहो हिन जे मथां अलॻि थी वेंदो, हिन जे मथां अलॻि थी वेंदो। हाणे उनखे पाण सिखूं था। मिसाल था वठूं 2/5। हाणे इन जे मथां पावर आहे 3 होल पावर। हाणे इनखे फर्दर सॉल्व कीअं कंदासीं? ॾिसो होल पावर या डिंगी जो मतिलबु इहो हूंदो आहे त हाणे इहो जेको 3 आहे इहो सिर्फ़ु ॿिनि जे मथां न आहे, बल्कि इहो हिन जे मथां बि आहे, हिन जे मथां बि आहे। सो असां छा कंदासीं? अलॻि अलॻि पावर ॾींदासीं। ॿिनि जे मथां पावर 3, 5 जे मथां पावर 3। फर्दर पावर कीअं छॾाइबो आहे? तव्हांखे ख़बर आहे ॿिनि खे ॿिनि सां 3 दफ़ा ज़रब कबो आहे। 2 ज़रब 2 ज़रब 2। हेठि वरी पाण 5 खे बि 3 दफ़ा ज़रब कंदासीं। 5 ज़रब 5 ज़रब 5। ठीकु आहे। हाणे छा थींदो? 4 × 8 2 × 4 4 × 8। यानी कि हिते मां जवाबु जेकॾहिं लिखां त हे थी वेंदो मथों वारो अंक घणो थी वेंदो? 2 × 4 4 × 8। हिथों थी वेंदो 5 × 5 25। 25 ज़रब 5 125 थी वेंदो। हे तव्हांजो आंसर आहे। हिन मतिलबु आहे हे सॼो सॉल्व थी करे हिन फॉर्मेट में अची वेंदो। वरी मां रिपीट कयां थो पियो त जेकॾहिं अणपूर जे मथां हे पावर 3 पहिरियों त तव्हांखे पढ़ायां पियो, पहिरियों उनखे रूल नंबर 3 पढ़ूं था पिया त जेकॾहिं डबल पावर हूंदो त मथियां ॿई पावर पाण में ज़रब थी वेंदा। अलजिब्रा में बि ईअं थींदो, बेस साॻियो आहे, यानी कि बेस रखंदो, मथां B ऐं C पाण में ज़रब कंदो। ठीकु आहे। जेकॾहिं हीअं हुजे आहे x², हीअं मथां हुजे आहे पावर 5, त असां छा कयूं आहे? x रखी करे हाणे मथियां पावर ॿई पाण में ज़रब कयूं आहे। 2 ज़रब 5 x पावर 10 थी वञे आहे। साॻियो ई असां नंबरनि जी सूरत में सिखियोसीं। बार बार असां रिपीट बि करे आहियूं या असां प्रैक्टिस करे आहियूं। अणपूर में छा थींदो? अणपूर में थोरो इन में थींदो अथव। अॻिते हली फाइंड द वैल्यू ऑफ x थींदो आहे। सम्झो हिकिड़ो अणपूर हूंदो, डिंगी जे मथां पावर ॾिनल हूंदो, वरी ॿियो वॾी विची डिंगी जे मथां पावर ॾिनल हूंदो। सिंपली तव्हां हिननि ॿिन्हिनि खे पाण में ज़रब कंदो, जीअं मां हे कयो आहे। हिकु दफ़ो रखी हिनखे ज़रब कयो। जेकॾहिं फर्दर उनखे अञा सॉल्व करिणो हुजे, नॉर्मली जॾहिं एक्सपोनेंशियल फॉर्म हूंदो आहे न, तव्हां हेसि ताईं खणी ईंदो, यानी कि पावर छॾाए ईंदो, बसि अॻिते सॉल्व करण जी ज़रूरत न आहे। हिन फॉर्मेट में खणी अचण जी ज़रूरत न आहे। सिर्फ़ु उहो चेक कंदा पिया हूंदा आहिनि त एक्सपोनेंट जे रूल जी तव्हांखे ख़बर आहे, यानी कि उनखे अणपूर जी सूरत में रखंदो सिर्फ़ु पावर, यानी कि हिते तव्हांखे एक्सपोनेंट जो मतिलबु हूंदो आहे पावर खे सिंप्लीफाई करे हिकु दफ़ो खणी ईंदो बसि। कॾहिं कॾहिं तव्हांखे हीअं चयल हूंदो, मिसाल था वठूं अञा ॿियो जेकॾहिं तव्हांखे दर्जो मिलियल हुजे जेको हिन खां अॻिते तव्हांखे हे सॉल्व करणु सेखारियां थो पियो, त जेकॾहिं अणपूर जे मथां 2 दफ़ा पावर हुजे, मिसाल था वठूं 3/4। हाणे इन जे मथां पावर घणो आहे? मिसाल वठूं था 3। ठीकु आहे। हाणे इनखे पाण कीअं सॉल्व कंदासीं? इहो चए थो पियो जेकॾहिं अणपूर जे मथां पावर हुजे त इहो न्यूमिरेटर यानी कि मथियों अंग या अंश ऐं छेद ॿिन्हिनि जे मथां अलॻि अलॻि ॾींदो, यानी कि लकीर ॾेई करे 3 जे मथां अलॻि पावर 3, 4 जे मथां अलॻि पावर 3। जेको हे पावर ॿिन्हिनि जे मथां हुयो हाणे अलॻि अलॻि अची वियो। हाणे जेकॾहिं फर्दर सॉल्व करणु चाहियूं त 3 खे 3 सां 3 दफ़ा ज़रब कंदासीं। ठीकु आहे। ऐं 4 खे बि 4 सां 3 दफ़ा ज़रब कंदासीं। पावर ईअं छॾाइबो आहे त ऑलरेडी सिखी आया हो। ठीकु आहे। हाणे थी वेंदो 3 × 9 ऐं 9 × 27 ऐं हे थी वेंदो 4 × 16 ऐं 4 × 16 64। हे तव्हांजो छा थी वियो? आंसर थी वियो। ठीकु आहे। सो हाणे तव्हांखे कुझु प्रैक्टिस क्वेश्चन मोकिलियां थो पियो। रूल नंबर 1 थोरो इनखे वरी रिवाइज़ करे था वञूं त असां छा छा पढ़ी आयासीं। रूल नंबर 2, रूल नंबर 3। पहिरियों रूल नंबर हे 3 आहे, हे रूल नंबर 1 आहे। पहिरियों रूल नंबर 1 पढ़ी आयासीं, जॾहिं बेस सेम हुजे, ॿिन्हिनि में ॾिसो a आहे, मथां पावर असांजो छा हुजे? डिफरेंट हुजे, त पोइ चए थो हिकु दफ़ो बेस रखी करे ॿई पावर जोड़ कंदव, m + n थी वेंदो। ॾिसो 2 दफ़ा आहे न, 2 हिकु दफ़ो रखी, 3 ऐं 4 जोड़ कयोसीं। इहो रूल नंबर 1। रूल नंबर 2 चए थो पियो त हाणे वरी डिफरेंट थी वेंदो। बेस जेको आहे उहो ॿियो हूंदो, हुते साॻियो न a, हिते ॾिसो a, हिते b, पर पावर उन्हनि जो सेम आहे। त पोइ असां छा कंदासीं? ॿिन्हिनि खे हिकु दफ़ो ई मल्टीप्लाई करे ab करे ऐं हिकु दफ़ो पावर ॾेई छॾंदासीं। जीअं हिते अंग में हुयो, ॾिसो हिते 2 हुयो, हिते 3 हुयो, असां छा कयोसीं? ॿिन्हिनि खे ज़रब करे 2 × 6 हिकु दफ़ो मथां पावर ॾेई छॾियोसीं। इहो रूल नंबर 2 हुयो। इहो अणपूर ते बि अप्लाई थींदो। वरी पोइ असां पढ़ियोसीं रूल नंबर 3। रूल नंबर 3 चए पियो जेकॾहिं डबल पावर हुजे त उहो पावर पाण में ज़रब थी वेंदो आहे। ए जे मथां जेकॾहिं b बि हुजे ऐं c बि हुजे पावर, त हिकु दफ़ो b ऐं c ज़रब करे हिकु दफ़ो रखी छॾियो। जीअं मां हिते x जे मथां 2 बि हुयो, 5 बि हुयो, ज़रब कयो 2 ज़रब 5, पहिरियों ज़रब ॾेखारी आहे, पोइ वरी हुनखे सिंप्लीफाई करे रखियो आहे। ठीकु आहे। इहो साॻियो ई अणपूर में बि थी सघे थो पियो। अणपूर में अञा हिकु दफ़ो ॿियो ॾेखारियां, मिसाल 3/8। हाणे हिकिड़ो पावर आहे, हाणे छो जो करे डिंगी आहे न, 2 अंग आहिनि, इन करे असां डिंगी ॾेई करे ॾियूं था, जीअं ख़बर पए न सॼे जे मथां आहे। हे 2 पावर आहे ऐं ॿियो पावर ॾियण जे लाइ वरी विची डिंगी ॾियणी पवंदी। हे 5 थी वियो। हाणे पावर आहिनि 2, हिकु हे रेड पेन सां मां तव्हांखे सम्झायां,
हिकिड़ो पावर आहे ऐं हिकिड़ो पावर आहे। सो असां हे बेस हिन वक़्तु हे आहे 3/8। सो असां 3/8 हिकु दफ़ो रखी करे हाणे जेको बेस आहे उहो ॿ दफ़ा न रखंदासीं, बल्कि उहो बेस हिकु दफ़ो रखंदासीं। कीअं? हे 2 ज़रबिया 5। अञा फर्दर हिनखे 3/8 ऐं बेस हिकु दफ़ो अची वेंदो 5 × 10। ठीकु आहे, इहो तव्हांजो जवाबु आहे। एक्सपोनेंट में एसि ताईं छॾाइबो आहे। तव्हांखे वरी अॻिते एडिशनल इन्फॉर्मेशन ॾिनी त अॻिते कीअं छॾाइबो आहे। अणपूर जे मथां जॾहिं हिकु दफ़ो पावर अची वञे त मथे अंग ते अलॻि पावर ॾिबो आहे ऐं हेठे अंग ते अलॻि पावर ॾिबो आहे। हाणे सिंपल 3 खे 3 सां 10 दफ़ा ज़रब कंदो, 8 खे 8 सां 10 दफ़ा ज़रब कंदो, तव्हांजो जवाबु अची वेंदो। जेकॾहिं हिकिड़े अणपूर ताईं खणी अचिणो हुजे ऐं पावर चयल हुजे रिमूव द पावर, जेकॾहिं चयल हूंदो सॉल्व एक्सपोनेंशियल फॉर्म या जेको बि, त तव्हां हिनखे हीअं खणी ईंदो। छो जो पावर हुई 2 दफ़ा 3 दफ़ा, तव्हां हे ॾिसो हिकिड़े अंग ताईं खणी आयो। जेकॾहिं चवंदो रिमूव द पावर, पोइ जेकॾहिं तव्हां पावर छॾाईंदो त 10 अंग थोरो सॉल्व करण में टाइम लॻी वेंदो। पर मिसाल था वठूं हिते स्क्वायर बी या 2 पावर, त असां छा कयूं आहे 3/3, हिते 8/8, हे थी वञे 8 × 3 = 9, हिते थी वञे 8 × 8 = 64। ॾिसो पावर ख़तमु थी वियो न। ठीकु आहे, रिमूव पावर चयल हुजे पोइ हीअं खणी ईंदो, पोइ मथे जे मथां अलॻि पावर, हेठे जे मथां अलॻि। आई होप तव्हांखे सम्झ में अची वेंदो। 3 रूल पढ़िया आहिनि। 3 रूल पाण वरी एक्सपोनेंट जा सुभाणे पढ़ंदासीं। अॼु हुननि जी प्रैक्टिस क्वेश्चन मोकिलियाऊं त उहो करे ॾेखारियो। थैंक यू सो मच।